महिरबानी करे मूंखे हिन खां जान छॾ रहियो। छठे में नौजवान न्याणियुनि जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे हिननि खे ब्लैकमेल कंदड़ गिरोह जे सरगर्म थियण जो इंकशाफ थियो आहे। अहिड़ो इंकशाफ हिन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं खांगी स्कूल में टीचर तौरु पढ़ाईंदड़ ठटे जी नारी सैयद बख़्तावर शाह पंहिंजो वीडियो बयानु जारी कयो। बख़्तावर शाह पंहिंजे वीडियो बयान में चयो त ठटे शहर सां ताल्लुक़ रखंदड़ ओबाश नौजवान हसन उर्फ़ सूरज कुरैशी मुंहिंजूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे पंहिंजी भेण जे ऐं ॿियनि कूड़ियुनि आईडीज़ तां हलाए ब्लैकमेल करे रहियो आहे। मुंहिंजो नालो सैयदा बख़्तावर शाह आहे ऐं आऊं ठटे जी मकी जी हवासड़ आहियां। ऐं जेको बि सीन थियो आहे आई डी से फेक मैसेज अचनि त फेक आई डी से के मैसेज वग़ैरह अचनि पिया मुंहिंजे नाले सां था बख़्तावर या मूंसां ही सीन थियनि पिया हरासमेंट में या ये सभु कूड़ा आहिनि। अहिड़ो को बि सीन कोन्हे, मुंहिंजो को बि का बि आई डी कोन्हे, न ई हिते आऊं फसियल आहियां। बाक़ी हिकिड़ो माण्हू आहे जेको मूंखे फसाए पियो, हुनजो नालो आहे हसन कुरैशी, उहो ठटे जो आहे। जेको मुंहिंजे बाबा नालो आहे डॉक्टर अली अकबर कुरैशी, उहो ई माण्हू आहे जेको मूंखे ब्लैकमेल करे पियो। नौजवान नारी दाहींदे चयो त सूरज कुरैशी जे ब्लैकमेलिंग सबबि मूं खांगी स्कूल में टीचर जी जॉब बि छॾे ॾिनी आहे। जवाबदार जी भेण मुंहिंजी सहेली हुई ऐं स्कूल में गॾिजी नौकरी कंदा हुआसीं। इन वक़्त खां वठी ओबाश नौजवान ब्लैकमेल करे रहियो आहे। माण्हू मूंसां 2.5 साल पहिरीं असां क्रिएटिव स्कूल में जॉब कंदा हुआसीं। हिन जी सिस्टर बि मूंसां गॾु हूंदी हुई, शालिनी निकरा कुरैशी। हू मुंहिंजी काफ़ी सुठी दोस्त हुई, असां गॾिजी हुते जॉब कंदा हुआसीं। त पोइ उतां खां हिन इहो जेको सो मूंखे ब्लैकमेल करण वारो सिलसिलो उतां खां हिन शुरू कयो। उन खां पोइ एतिरी हद ताईं हिन ब्लैकमेल करणु मूंखे शुरू करे छॾियो जो काफ़ी दफ़ा मूं घर वारनि खे ॿुधाइण जे बजाए डप में मूं पाण खे मारण जी बि कोशिशूं कयूं। बख़्तावर शाह ज़िले इंतज़ामिया ऐं एसएसपी ठटो खे अपील कई आहे त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। महिरबानी करे सभई हिकिड़ो साथ ॾियो। ऐं तव्हां सभिनीनि जी भेण आहियां, न्याणी आहे। तव्हांजे घर में सभिनीनि जूं भेणूं न्याणियूं हूंदियूं। महिरबानी करे मूंखे हिन खां जान छॾ रहियो। महिरबानी करे मूंखे हिन खां जान छॾ रहियो।